जिले बदीन जो शहर गुलाबलिगारी इता के चंबल रोड भी दिखायूं पिया। ये हमारी बदनसीबी जो नहीं तो और क्या है। इता के शेखपुर को रोड दिखायूं पिया। जॾहिं जट्टो ते हुक्मरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। टंडो गुलामली भी रोड दिखायूं पिया। सोचते पाबंदियों इजहार ते पाबंदियों अज लगी सिंध तुझे अज लगी सिंध तुझे प्यार ते पाबंदियों। इनमें केतरा एमपीए अचन था, केतरा एमएलए अचन था, केतरा डिस्ट्रिक्ट जा चेयरमैन अचन था, केतरन बिन रीजनन ते जेके मेयर आहिनि उहे बि अचनि था। ही अधु सिंध के 3 रोड मिलाइनि था, लेकिन शायद ईअं लगे तो त हिन टिनी रोडन ते जेके एमपीएस आहिनि या एमएनएस आहिनि उन्हनि खे सिंध हुकूमत कंहिं बि क़िस्म जो फंड कोन थी ॾे। तकरीबन 2-2.5 कलाक थी विया चिंची पैर पंचर थी रोड जो ख़राब होने जे करे गुलाबलिगारी टंडो गुलामली खां वरी चंबड़ वरी गुलाबलिगारी खां शेखपुर कयो इहे 3 रोड तबाही जे किनारे ते आहिनि। इन ते गवर्नमेंट खे प्लस एमपीए एमएन खे खुदा हिदायत ॾे। अंगण ते आमातम जो घेरो किथे मुर्कुआ किथे अख में घोड़ा हलड़े हल ज़माना वाड़े बा ज़माना। जॾहिं इलेक्शन थींदी आहे त पोइ इहे जेके चूंडल नुमाइंदा आहिनि पाण खे चूंडाइण जे लाइ इन्हनि रोडनि ते तव्हां ॾींदा आहिनि। बिल्कुलु इन्हनि रोडनि ते असां इन्हनि खां सवाल कंदा आहियूं, असां इन्हनि खे चवंदा आहियूं त बाबा हीअ रोड टुटा पिया आहिनि, हिते अमन अमान कोन्हे, हिते पाणी जो मसइलो कोन्हे। हा बाबा हा वोट ॾियो पोइ तव्हांखे हर सहूलियत बि ॾींदासीं। रोड 2 चक्कर टेंडर थिया आहिनि, उहे टेंडर पैसा खाॼी विया आहिनि, वो रोड ठहियो ई कोन। साल बोलो है तो ये रोड ठहे तो सीटों में एसीओ में बैठे हुए हो, तुम्हारे अपने घर के जो औरतों का मेकअप होता है ना 1.5 लाख का मेकअप होता है, तुम तो हमारा गरीबों का खून निकालोगे उससे पैसा पूरा करोगे। बस रयासी अधूरा अधूरा तो क्या सी जलियासी अधूरा अधूरा तो क्या सी जलियासी अधूरा अधूरा असी बस रयासी अधूरा अधूरा। रोड सॼो टुटो पियो, असांजी गाॾी तबाह थी रही हो। 10 साल मूंखे थी विया आहिनि जेको यहाँ हिन रोड जो को कमु कोन था। टंडे गुलामली खां वठी चंबड़ ताईं असीं सूर खाए पुॼंदा आहियूं। वीचारा बीमारी वारा माण्हू वीचारा रस्ते में केॾो परेशान थींदा। मुताबिलो इहो आहे त असांखे रोड ठाराए ॾियनि जेको सुकून अची वञे, ॿियो असांखे कुझु बि न खपे। ही टंडो गुलामली शेखपुर को रोड आहे जंहिंते एॾा वॾा खॾा पियल आहिनि जो तव्हांखे ॾेखारियूं था। हाणे ही राजस्थान वारे जी जेका पोजीशन आहे ॾिसो तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते गाॾियुनि खे पहुचाए छॾियो आहे। अहिड़ी हालत जो दिलि अचण कोन थी चवे कि रोड ते माण्हू चढ़े। मुझे 36 साल जमारा मूं 36 सालन में कदा कोने ॾिठो को ठंडल। चंबड़ शहर खां उते तमाम गोॾे जॾा खॾा आहिनि, अखियुनि खां पंहिंजे सरकार ते ॾिठी वञे। सर मूंखे हिते 20 साल थी विया आहिनि इन रोड जी यही पोजीशन आहे। टंडो गुलाबलिगारी वरी गुलाबलिगारी का शेखपुर कयो ऐं गुलाबलिगारी का वरी चंबड़ रोड। इहे जेके तव्हांखे 3 अहम रोड ॾेखारियासीं जेके 2 डिवीज़ननि खे मिलाइनि था, उहे तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते हिन वक़्तु पहुतल। हिते जे माण्हुनि सां बि ॻाल्हायोसीं, हिते जे मुसाफ़िर गाॾियुनि जे मालिकान सां बि ॻाल्हायोसीं। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त गुलाबलिगारी का टंडो गुलामली ऐं गुलाबलिगारी का शेखपुर कयो ऐं गुलाबलिगारी का चंबड़ रोड जेके 3 रोड आहिनि हिननि खे फौरी तौर जोड़ाए ते हज़ारे जेके गाॾियूं आहिनि या लखे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे फौरी तौर जेको सहूलियतूं फराहम करे ॾिनियूं वञनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, टंडो गुलामली।